जी सर एक तो ॿियो ई बयानियूं रखनि था स्टेट वारो त सिंध खे सिर्फ़ु कराचीअ खे इंतिज़ामी तौर ते अलॻि कयो वञे, उनजी कानूनी हैसियत छा हुजे थी ऐं उहो केतिरो बहितर आहे? जीअं त ताज़ो हींअर जेको गवर्नर सिंध जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे, उन जी इहा ज़िम्मेवारी आहे त प्रोविंशियल हारमोनी क़ाइमु रखणी आहे अंडर आर्टिकल 239 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, जेको क्लियरली प्रोवाइड करे थो, उन में ओथ खणे थो। हिन ओथ जी क्लियर वायोलेशन कई आहे, पंहिंजे जेको ओथ खयो आहे उन जो पंहिंजो ओथ तोड़ियो आहे। हालांकि हिन ते सिंध असेंबली पहिरीं बि रेज़ोल्यूशन पास करे चुकी आहे ऐं हींअर बि रेज़ोल्यूशन पास करे चुकी आहे त कराची सिंध आहे ऐं सिंध कराची आहे। ऐं माज़ी में जेके सिंध जे माण्हुनि इन खां वॾियूं तहरीकूं विड़ियूं आहिनि, जीअं 1 यूनिट जी तहरीक हुई, ऐं जेका सिंध असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे, हीउ हिकिड़ो वतन आहे। पाकिस्तान त जेको 77 साल जी हिस्ट्री आहे, सिंध उन खां तमामु पुराणो आहे ऐं सिंध जा माण्हू इन ते बिल्कुलु स्टैंड वठंदा। असां अॼु हाईकोर्ट बार एसोसिएशन मीरपुर जे तरफ़ां रेज़ोल्यूशन बि पास कयो आहे ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मीरपुर जे तरफ़ां जेको अदालती कमकार जेको हो उनजो बिल्कुलु बाइकाट कयो आहे ऐं वरी असां हेठि एहतजाज बि कंदासीं। ऐं जेको बि असांजी प्रोविंशियल बॉडी आहे सिंध बार काउंसिल एज़ वेल एज़ जेको असांजी एपेक्स बॉडी आहे पाकिस्तान बार काउंसिल जी, जेको उन्हनि जो मुस्तक़बिल में लाइअमल हूंदो असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। जी चाडो साहब, तव्हां हिन मौजूदा सूरत हाल में हिकु त बाइकाट कॉल कई आहे, पर कीअं था ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे? तव्हां हिकु सीनियर वकील आहियो। सिंध सदाई तारीख़ में पुरमन रही है, आज़ाद मुल्क रहियो है, खुशहाल मुल्क रहियो है ऐं सिंध सदाई दुनिया के पाजो है। जेके मुल्क कहत में आया, जेके मुल्क ॾुतड़िया बदहाली जो शिकार थिया, उन्हनि सिंध जो रुख कयो आहे। सिंध सॼी दुनिया के पाले थी, सॼी दुनिया के खाराए थी ऐं सॼी दुनिया जा जेके आहिनि माण्हू उहे सिंध ते अचनि था ऐं हिते पलिजी वॾा थियनि था ऐं पोइ उहे सिंध खे तारा ॾसनि था। ही भगोड़ा टाइप जेके आहिनि उहे पंहिंजे ख़ुदि साख्ता जलावतन थी सिंध में आया। सिंधी माण्हू उन्हनि खे जीअ में जायूं ॾिनियूं, उन्हनि जे लाइ खाधा खुराकियूं देगियूं घर अजा उन्हनि खे ॾिना, उन्हनि खे रहाइशूं ॾिनियूं, मानियूं टिकियूं ॾिनियूं, खीर मखण माखियूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे हिते रहायो। जॾहिं हू वॾा थी हिते पलिया सिंध मां, हाणे हू फने खान थी विया आहिनि ऐं हाणे हू ख़ान साहिब थी विया आहिनि ऐं सिंध मां हू पलिजी हाणे सिंध खे टुकरा करणु, सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं करणु, सिंध मुल्क खे टोड़णु, सिंध वफ़ाक़ जे हवाले करणु, ॿिया मुतालबा करे रहिया आहिनि, जेका सरासर ज़्यादती, नाइंसाफ़ी, निमक हरामी आहे। हे सिंध जो निमक खाए सिंध सां ॾाढाई कनि था, सिंध जे ख़िलाफ़ु बेवफ़ाई कनि था, सिंध सां गद्दारी कनि था ऐं उन जे लाइ ही वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे गवर्नर। असां हिते पंहिंजे घर में वेही जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि कयूं था त असीं मारिया वञूं था, असांखे जेलनि में वाड़ियो वञे थो। पर ही गवर्नर हाउस जेको सरकारी इदारो आहे, सरकारी हुकूमत जो ही वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, उहो गवर्नर हाउस में वेही अहिड़ा गैर मुल्की ऐं मुल्क दुश्मनी वारा बयान ॾे थो, तकरूं करे थो ऐं तइलीम जे बुनियाद ते कॉन्फ्रेंस कोठाए उनखे मुल्क दुश्मनी जा सिंध खे टोड़ण जूं तकरूं कनि था, जेका सरासर गैर कानूनी गैर आइनी ॻाल्हि आहे। उनजे करे सदर साहिब खे, पाकिस्तान जे सदर साहिब खे ऐं वफ़ाक़ खे फौरी तौर ते एक्शन वठी हिन गवर्नर खे हटायो वञे, जेको मुल्क में लिसानियत खे हवा ॾेई रहियो आहे, तसब पकिड़े रहियो आहे ऐं लिसानियत जे बुनियाद ते झेड़ा कराइणु ऐं खूनरेज़ी कराइणु चाहे थो। सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं करे, सिंध ईअं अक जी माखी कोन्हे जेको तव्हां जुदा करे छॾियो, तव्हां खाई वञो, तव्हां सिंध खे गिड़काए वञो, तव्हांजी बादशाही न आहे। सिंधी माण्हू मर मारण जे लाइ तयारु आहिनि। सिंध न हू विकणणु ॾींदा, न सिंध जुदा करणु ॾींदा, न सिंध विराइणु ॾींदा, न सिंध वफ़ाक़ जे हवाले करणु ॾींदा। बोबोलो मां ॾिसी छॾियो, पाणी जे लाइ छह कैनल जे लाइ सिंधी माण्हुनि जीअं सिर तरी ते रखी ऐं कफन सिर सां ॿधी बोबोलो ते वेठा, सिंध जुदा करण जे लाइ या सिंध जे ख़िलाफ़ु जेके बि साज़िशूं थियनि थियूं, उते उन खां वधीक सिंधी जेको आहे
सिर तरी ते खणी मारण जे लाइ तयारु थी वेंदा, पर सिंध खे टोड़ण जी साज़िश जेका आहे उहो बर्दाश्त कोन कंदा। न त हिन पंहिंजो गवर्नर साहिबु जेको आहे वफ़ाक़ खे असां मुतालबो था कयूं त हिनखे लॻाम ॾियो, पंहिंजे पाजल बचे खे हिनखे लॻाम ॾियो ऐं सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं बंदि करे लिसानियत ख़तमु करे सिंध में लिसानियत जे ख़िलाफ़ु झगड़नि जी शुरूआत थो करे उनखे पाबंदि कयो वञे त तूं पंहिंजे दायरे में रह। महिरबानी। शुक्र साहब, अॼु जेको तव्हां हिकु बाइकाट कयो आहे स्टेट जे नुमाइंदे पारां अहिड़ो ख़तरनाक बयान अचण खां पोइ उन ते तव्हां छा चवंदव त गवर्नर हाउस मां अहिड़ा बयान अचण त कराची खे अलॻि कयो वञे या इंतिज़ामी तौरु अलॻि कयो वञे या वफ़ाक़ हवाले कयो वञे, तव्हांजो छा इंतिमो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, हिकिड़ो ज़िम्मेवार उहिदे ते वेही करे गवर्नर जे हिकिड़ी आइनी पोस्ट ते हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे उन ते हिकिड़ी अहिड़ी मुतज़ाद बयानु ॾियणु, अहिड़ो हिकिड़ो कंट्रोवर्शियल थियणु पंहिंजे हिकिड़े उहिदे जे उन हिकिड़ो आइनी उहिदो रखण जे बावजूदि या त हू रिज़ाइन करे पंहिंजी गवर्नरशिप छॾे पोइ कंहिं पार्टी जो पॉलिटिकल पार्टी जो हू हेड थी करे या पॉलिटिकल पार्टी जे बुनियाद ते हू पंहिंजी अहिड़ी स्टेटमेंट जारी करे त ॾिसो ही अॼु इन सिलसिले में जेका हिन हिकिड़ी इहा बयानु सिंध जी विरहांगी जी त हू कंहिं बि सूरत में क़तई सिंध जो माण्हू बर्दाश्त न कंदो ऐं न थियणु ॾींदो, इहा हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि आहे। अॼु असां कोर्टनि जो मुकमल बाइकाट डिस्ट्रिक्ट बार जो ऐं हाई कोर्ट बार जे तरफ़ां असां रेज़ोल्यूशन पास कई आहे, हिन खे कंडेम कयो आहे, स्ट्रांगली कंडेम कयूं था असां ऐं पूरी हाई कोर्ट जा वकील पूरी डिवीज़न जे ऑन बिहाफ ऑफ असां जेका बार जी बॉडी आहे, असां जनरल सेक्रेटरी साहब मौजूदु आहिनि, असां एक्स असांजे प्रेसिडेंट अली हसन चंडियो साहब आहिनि, असीं गफ़ार नारेजो साहब आहिनि ऐं सभु असां मीर मोहम्मद लोधी साहब, असां सभु सॼी बार जा वकील हिन खे कंडेम कयूं था। असां इहो सम्झूं था त हिकिड़ी वॾी साज़िश आहे ऐं उहो इन्हनि जी नापाक साज़िश इन्हनि खे कामयाबु थियणु न ॾींदासीं ऐं सिंध पाकिस्तान खे सिंध ठाहियो आहे। सिंध हिकिड़ो वतन हो, हिकिड़ो सिंध हज़ारूं साल अॻु जो आहे। पाकिस्तान खे जी जेका क़रारदाद पास कई आहे उहा सिंध असेंबली पास कई आहे। सिंध हिकिड़ी असांजी हिकिड़ो क़ौमी तशख़ुस आहे, असांजो क़ौमी हिकिड़ो वजूद आहे ऐं उन खां सवाइ असांजो ईअं सम्झ त उहो सिंध जे माण्हू जी हू हिकिड़ी हज़ारूं साल जी हिकिड़ी सकाफ़त रखंदड़ आहे, हिकिड़ी सुञाणप आहे असांजी ऐं धरती माउ आहे ऐं उन खे हिन क़िस्म जो स्टेटमेंट ॾियणु ऐं हिन जे हज़ारूं न पर किरोड़ूं सिंध जे रवासियुनि जी दिलि आज़ारी करणु आहे ऐं उन लाइ असां सख़्तु मज़मत कयूं था ऐं फिलफोर असां प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे असां हिन फोरम ते ऐं हाई कोर्ट जे फोरम ते असां रिक्वेस्ट करियूं था त हिन खे ही इन उहिदे जे रहण जे लाइक़ी न आहे, हिन खे फिलफोर हटायो वञे। ही हिकिड़ा पंहिंजो हिकिड़ो तहसिब पैदा पियो करे, हिकिड़ी पंहिंजो लसानियत जे बुनियाद ते हिकिड़ो इन क़िस्म जो माण्हू जेकॾहिं हेॾे वॾे उहिदे ते आइनी पोस्ट ते रही करे गवर्नर रही करे उनखे अहिड़ो स्टेटमेंट ॾियणु मुनासिबु नथो लॻे त असां हिन खे कंडेम कयूं था ऐं मुकमल कोर्टनि जो बाइकाट आहे ऐं इन खां पोइ असांजी लीगल फर्टर्निटी असां जेकॾहिं इन क़िस्म जो बयानु त असां सिंध माउ सां गॾु आहियूं, धरती सां गॾु आहियूं, हुनजो विरहांगो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। इन लाइ असां जंहिं हद ताईं वेंदासीं, हर आख़िरी हद ताईं वेंदासीं ऐं असां इन जो कतई असां कंहिं बि सूरत में असांखे सिंध जी का इंतिज़ामी यूनिट जे हवाले सां हुजे या कंहिं ॿिए हवाले सां असां इन जे विरासत क़बूल न आहे कंहिं बि सूरत में। हिन पार्टी मख़सूस पार्टी आहे जेका वक़्तनि वक़्तु अहिड़ा बयान ॾींदी रहंदी आहे त तव्हांजो पोइ हिन खां पोइ लाइअमल छा हूंदो हिन ते? बिल्कुलु असांजो ही पहिरीं ॻाल्हि त ही कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ कंहिंजी एजेंडा ते ही गवर्नर ॻाल्हाए पियो, ज़ाहिर आहे इहा कंहिंजो त कंहिंखे ख़ुशि करण लाइ कंहिंजी एजेंडा ते हूंदो न। ऐं ॿियो नंबर ते असांजी सिंध बार काउंसिल असांजी रेज़ोल्यूशन पास कई आहे ऐं उन पूरे सिंध जे बारनि अॼु तव्हां ॾिसंदो त पूरे सिंध जे सभिनी डिस्ट्रिक्ट जे बारनि हाई कोर्ट बार सखर कयो आहे, हाई कोर्ट बार हैदराबाद कयो आहे, कराची कयो आहे, इवन KBA खां वठी सभु सिंध जो बारूं जेको सरापा एहतिजाज आहिनि उन शइ खे इन एक्ट खे इन स्टेटमेंट खे कंडेम कयो आहे ऐं असां इन खां वधीक सख़्तु अॼु असां सिंपली कंडेम कयूं था, असां प्रोटेस्ट कयो आहे ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था असां इन्हनि खे त ही इन उहिदे जे रहण जे लाइक़ु न आहे, हिन खे फिलफोर हटायो वञे। अदरवाइज़ सिंध जो माण्हू
सिंध जो वकील हू पंहिंजी धरती सां पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहे ऐं अहिड़े क़िस्म जो असां इन्हनि जी जेका स्टेटमेंट आहे या अहिड़ी सोच आहे उन खे असां मुकमल तौर ते रद्द कयूं था ऐं उन्हनि जी असां इन खां वधीक असांजो सख़्तु रद्द अमल ईंदो जेकॾहिं हिन खे न हटायो वियो या हिन जे ख़िलाफ़ का हिन खां पुछाणो न कयो वियो, हिन खे हितां खां तलब कयो वञे प्रेसिडेंट हाउस, हिन खां सख़्तु पुछाणो कयो वञे त हीउ कंहिंजी एजेंडा ते बि हले, त असांजो लाइ अमल जेको अॻिते हूंदो इनशाला लीगल फ्रंटनरी जेको सिंध जी आहे, सिंध बार काउंसिल जो या पाकिस्तान सिंध बार काउंसिल जेका बि स्ट्राइक कॉल हूंदी या जेको बि हुकुम हूंदो उन सां असां गॾु आहियूं ऐं इनशाला असां पंहिंजी धरती माउ सां गॾु आहियूं।